अच्छा सभी दोस्तन के सजणन के सलाम क़बूल पे कंडियारी प्रेस क्लब खां अॼु वो किरदार असां वटि मौजूद है बेलोस अवामी ख़िदमत ते यकीन रखंदड़ ही तव्हांजे साम्हूं अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त अहिड़नि किरदारनि खे अहिड़नि दोस्तनि खे उन्हनि खे इज़त ॾिजे उन्हनि खे अॻिते आणिजे ऐं उहो माण्हू जेको ॿियनि जो भरम रखे इज़त ॾे उन्हनि जी मददूं करे अलाह ख़ुशि रखे ईअं बि कोन थो चवां त को करोड़पति को खरबपति हुजे या अरबपति हुजे उहो मदद करे न ही पंहिंजे हणा वणा मुतदा मेघवाड़ फोरम ज़िले सागड़ जो साबका सदर आहे असां गॾु राणूमल राणूमल मेघवाड़ भाउ गॾु आहे अॼु मौक़े मां फ़ाइदो वठी चयोसीं त अॼु संस पहिरीं दफ़ो वेलकम था कयूं तव्हांखे कंडियारी प्रेस क्लब ते तव्हां आयो हेॾी सारी इज़त बख़्शव ऐं हिते जी ख़बर ते कंडियारी प्रेस क्लब जी ख़बर ते चुनीलाल मेघवाड़ जंहिंजी घरवारी मूमल उन जा जेके गुर्दा ॿई जेके फेल थी आहे उन जो ख़बर रखीसूं ऐं तव्हां उन ते नोटिस कयो असां जो तमामु निहायती एहतराम जोॻो नालो साईं सेठ तमाची मेघवाड़ जेको मुतहदा मेघवाड़ फोरम जो चेयरमैन आहे उन जेको आहे सो या इन ते नोटिस वरितो सॼी बिरादर मेघवाड़ बिरादर खे गॾु करे हिकिड़ो चुनीलाल मेघवाड़ जी मदद कयो सो भाईजान पहुता आहिनि महिरबानी सां पहिरीं त अवल ऐं वॾी महिरबानी त उहा जो हुन चुनीलाल जी घरवारी जे डायलिसिस में या उते दाख़िला में कराची इस्पताल ताईं खणाए वञण में दाख़िला में भाईजान जो राणे साईं जो वॾो राणे मेघवाड़ जो वॾो किरदारु रहियो आहे ऐं तमाची वारा ऐं चवंदा फुड़ी फुड़ी तला उहो जेका बि उनखां पुगी पर आउं त चवंदुसि इहो हिकिड़ो जेको रुपयो बि जे आहे मदद लाइ कंहिं दोस्त लाइ अगरि जे उहो ॾिनो थो वञे त आउं सम्झां थो त उहो किरोड़नि जे बराबरि बिल्कुलु राणा साईं तव्हां ही जेका सूरत आहे इन ते थोरो ॿुधाइजो त कीअं ख़बर पई चुनीलाल जी या कीअं इहो मामिलो थियो पोइ कीअं वरी तव्हां पंहिंजे चेयरमैन मुतहदा मेघवाड़ फोरम तमाची भाउ सां जेको तमाची साहिब सां मुलाक़ात थी मतिलबु हाणे इहो इहा आई त तव्हांजी पोस्ट हली पई ज़ाहिर फ्रेंड आहियो पोस्ट आई त ॾिठीसीं पोस्ट पढ़ीसीं त उन में लिखियलु वादा इहो त उन जे हिसाब सां पोइ मूं पोस्ट ॾिठी त मूं सोचियो त अकील भाउ जेकी आई टी पोस्ट लॻी पई आहे प्रेस तां त ज़ाहिर आहे उन खे शइ जी ज़रूरत हूंदी तॾहिं उहो माण्हू प्रेस ते आयो आहे न त ख़ासि करे जेके असांजे कम्यूनिटी जा माण्हू तक़रीबन माना इन शयुनि ते माना ख़ासि करे कोशिशि कंदा माना न अचूं या न अचनि माना इहो तकलीफ़ असांजो किरदारु रहियो आहे तव्हांजो इन ॻाल्हि कोशिशि माना इहे कंदा आहिनि ॾाढो कंहिं हथ न फैलायूं हा मेघवाड़ ख़ासि करे जेका बिरादर आहे उन में जा माण्हू अहिड़ा कोन्हे जी पोइ उहा ख़बर जो असां मूं ॾिठी त ख़बर जो ॾिठी त पोइ मां चेयरमैन सां कॉन्टेक्ट कयो ऐं उन खां पोइ वरी जेके मुंहिंजा जेके दोस्त आहिनि जेके दिलशाद जा जेके माना कारोबारी छोकिरा दोस्त आहिनि ऐं जेके असांजे मुतहदा फोरम में उन्हनि जा नाला ज़रूरु वठिजो ऐं इन खां अलावा जेके कंडियारी में मुंहिंजा जेके कारोबारी जेके दोस्त आहिनि जेके असांजे मुतहदा फोरम जे प्लेटफॉर्म ते कमु करे रहिया आहिनि हिन वक़्तु त उन में जेको आहे पंहिंजो कंडियारी में प्रेम दर्जी आहे कपिड़े वारो आहे ऐं पंहिंजो जेको आहे मंजीमल आहे उहो हिकिड़ो नंढिड़ो दुकानदार आहे उन सां गॾु आऊं पाण मूं जेको आहे पंहिंजो सभिनी में कॉन्टेक्ट करे हिकिड़ो हुते गैदरिंग कईसीं पोइ उतां जेका असांजी माना डोनेशन कई अशोक कुमार आत्मा अच्छा उन खां पोइ जेको हिननि इन खां पोइ मुंहिंजो कॉन्टेक्ट कयो कंडियारी वारनि दोस्तनि सां पोइ मां हिते आयुसि पोइ हिननि सां हिकिड़ी गैदरिंग कईसीं उन में प्रेमचंद करेला अच्छा दादा पंहिंजो चुनीलाल सोनारो जी जी चुनीलाल सोनारो ऐं साईं पंहिंजो अशोक कुमार डॉक्टर आत्मानी जी जी मघाराम नमानी ऐं जेको आहे पारूमल सिंह सब्जी वारो हालांकि उनजो नंढो कारोबार आहे पर हुनजी हिमत वसी दिलि ॾिसो राणा साईं हर इन जेको आहे न मसइले मसाइल में असां सां चाला मसाला माना अहिड़े कमनि में गॾु आहे ऐं पंहिंजो सेठ कुंदन लाल जेको आहे माना इहो बि जेको आहे कंडियारी जा महिरबानी त हिननि दोस्तनि कंडियारी वारनि जी जो मुंहिंजी हिकिड़ी कॉल ते मूंसां गॾु थी मूंसां गैदरिंग कयूं ऐं मुंहिंजो जेको भरजलो थी ऐं असां पोइ जेको गॾु थी ऐं जेका असांजी डोनेशन थी ऐं असां हुन ताईं अञा असांखे तमामु हिकिड़ी वॾी ख़ुशी थी आहे असां सभिनी हिननि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं ही जेके पंहिंजा जेके माण्हू मज़लूम आहिनि या ग़रीब आहिनि जेको बि इंसान ज़ात हुजे असां नथा चऊं को मेघवाड़ कमेंटी हुजनि न हर इंसान ज़ात जी जेको इन जे लाइक़ु हुजे जंहिंखे वाक़ई ज़रूरत हुजे उनजी तहक़ीक़ात कयूं ऐं उनखे ज़रूरत
हुजे त हरा वरा करे थोरी थोरी कलाक जे सां पंहिंजी मदद कंदासीं। ख़ासि करे पहिरियां त पंहिंजे असांजे इलाइक़े में पाड़े में असांजे इलाइक़े में जेको फर्ज़ ठहे उन में हा पहिरीं पाड़े में हा पाड़ो घर खां पाड़े खां हिकु माइटनि इलाइक़ो असांजो फर्ज़ ठहे थो त असां जेको आहे सभिनी खे गुज़ारिश कंदासीं त अहिड़े कहिड़े ॾुखियनि मरहलनि में ऐं कंहिं इंसान ज़ात ते कमु ईंदासीं त उनजो वचो इंसान आहे पंहिंजो राजान कोन ईंदो ऐं उहो उनजो सफ़र पाण खे ज़रूरु मिलंदो। वॾी ॻाल्हि आहे राणा साईं। संतोष कुमार पूनड़ आहे उहो बि गॾु आहे असां सां। वॾी महिरबानी संतोष ऐं जेके असांजा मेंघवाड़ कम्यूनिटी जा कोली कम्यूनिटी जा भील कम्यूनिटी जा ॿिनि ज़ातियुनि सां मुख़्तलिफ़ तालुक उहे असां ॻंढियल आहिनि। प्रेस क्लब कंडियारीअ जी आई डी आहे उन्हनि जे तसलसल सां हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदी त राणो साबिका राणो मेंघवाड़ साबिका मुतहदा मेंघवाड़ ज़िले प्रेसिडेंट सदर मुतहदा मेंघवाड़ फोरम जो। पर ॾिसो उहिदनि जी ॻाल्हि न आहे पर ॾिसो हिकिड़ो माण्हू जीअं सब्ज़ी वारे दोस्त जी तव्हां ज़िक्र कयो त उन बि इन कार्य खैर वारे कम में हिसो वरितो। बिल्कुलु इहा वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो न डॉक्टर अशोक आतमानी आहे जेको डॉक्टर आहे जी हा प्रेम करेला जेको आहे उनजो जर्नल स्टोर आहे। मक़सद चओ त कुंदन लाल जो जर्नल स्टोर आहे। पर असांजो बि छोटा मोटा कारोबार उन रुगो ही कम न अहिड़ा कई ॿिया ई कम आहिनि जंहिंमें शाना बशाना ऐं हर टाइम असांखे डोनेशन करे ऐं असां उन्हनि जो पंहिंजो पाण मदद कंदा आहियूं सर। ऐं इहा वाज़ आहे हर इलाइक़े वारनि खे ख़बर आहे हिन ॻाल्हि जी। बिल्कुलु मूंखे उहा ॻाल्हि कोन थी विसरे जो आउं ज़िक्र कंदुसि त कुझु टाइम अॻु में वसाण फार्म गेट ते प्रेम जेको आहे मेंघवाड़ उनजे घर खे बाहि लॻी कुदरती उन मञा पोइ उनजी जेको मदद जेका कई मुतहदा मेंघवाड़ फोरम वारनि ऐं चवां थो त इवन हेसि ताईं त छा पर सिंध लेवल ते तमामु घणी मदद उनजी किफ़ालत बि थी काफ़ी। इहो बि तव्हां भाइरनि जे तव्हां दोस्तनि जे मिटनि माइटनि अज़ीज़नि जे तरफ़ां हिकिड़ो वॾो हिकिड़ो क़दम हो। न त उन में तव्हां ॻाल्हि कई त नंढा जेके कारोबारी माण्हू उन महिल अगरि चई सघंदव घर हलाइण में असीं पूरा आहियूं। संतोष तव्हांजी वॾी महिरबानी। राणो मल बहितरीन ऐं इंसान दोस्त माण्हू आहे। संतोष तो त चवे थो संतोष साईं महिरबानी तव्हांजी सची ॻाल्हि बि आहे जो सभिनी सलाह ॾियल दोस्तनि खे वठी हिकिड़े प्लेटफॉर्म ते उन जॻह ते न मात न भेट पोइ उनजी मदद करणु ऐं चुनीलाल मेंघवाड़ जी मदद करणु ऐं अॼु बि ऐं उन खां अॻु में बि जेको मुख़्तलिफ़ इन स्टेपनि ते जीअं हींअर ज़िक्र थियो त कंहिंजो हाणे हुन त डायलिसिस ते पंहिंजो ऐं सभु शयूं हुयूं पर उन खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उन में उते वरी अस्पताल मोकिलणु उनजी पैकिंग करणु हिकिड़ो सुठो कमु आहे। ऐं वरी हिकिड़ो माण्हू जेको मुतासिर आहे अगरि ख़ुदा उनखे वरी ॾिए थो भॻवानु उनखे अगरि जे ॾिए थो त वरी उहो राणे मेंघवाड़ भाउ जो चवण में हुजे ऐं उहो वरी अॻियां मदद करे। बिल्कुलु सही जॾहिं ख़ुदि कफ़ील हुजे जॾहिं दर्ज़ी आहे त बाबा मशीन ते वेठे या को दुकान शॉपकीपर आहे त बाबा तूं दुकान ते वेठे त उन मज़ा टियों हिसो चोथों हिसो तव्हां कढो। भॻवान खे तव्हां पंहिंजे कारोबार में पार्टनर कयो मालिक खे पार्टनर कयो त ऑटोमेटिक उन में अॻियां जेको आहे रस्तो खुलंदो। राणो साईं खोड़ सारा दोस्त गॾिया हींअर संतोष साईं वॾी महिरबानी आहे तव्हांजी। मुतहदा मेंघवाड़ फोरम वारनि दोस्तनि खे लख जस हुजे जो चुनीलाल जी घरवारी जेका अॼु हींअर दाख़िल थी पंहिंजो कराचीअ में ऐं हुन डायलिसिस हले पई थी ऐं हू हींअर सिहतमंद बि आहे ऐं पंहिंजो कवर उनखे जेको आहे सो हुते इलाज ॾिनो आहे त उहो राणा साईं तव्हांजी वॾी महिरबानियूं आहिनि। लख थोरान ऐं मुतहदा मेंघवाड़ फोरम जे दोस्तनि जा थोरान अशोक कुमार आतमाणी चेयरमैन तमाची ऐं ॿिया जेके दोस्त जेके तव्हांजे सॾ में सॾु ॾिनो ख़ासि करे इहे जेके दोस्त तव्हां नालो वरितो कुंदन आहे सर पंहिंजो प्रेम करेला सर पंहिंजे गंजारी में ऐं पंहिंजो पारूमल आहे सर ऐं सोनार चुनीमल सर जी चुनीलाल सोनार सर ऐं पंहिंजो जेको आहे दिशा जा कुझु दोस्त आहिनि। बहरहाल अहिड़ा काफ़ी सारा जेके दोस्त आहिनि उहे असां सां शाना बशाना हर मसइले मसाइल में पोइ चल 2022 जी बोर्ड हुजे 2020 जी बोर्ड हुजे इन सां बि मतिलबु जेको आहे डोनेशन करे हिकिड़ी जेके माण्हू ग़रीब माण्हू आहिनि जेके मिस्किन माण्हू आहिनि उन्हनि जी मदद करणु इहा सुठी ॻाल्हि आहे। उहे माना शाना बशाना सां गॾु रहनि था हर हिकु कंहिं ॾुखे सुखे मसइले में असां गॾु रहनि था। अच्छा सभिनी लाइ कहिड़ो मैसेज ॾींदव? सभिनी लाइ इहो मैसेज असां ॾींदासीं त ॼण जी त असां में का औकात कान्हे असांखां घणा करोड़पति असां गरीब माण्हू आहियूं पंहिंजो नंढो वॾो कारोबार कयूं था। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त इंसान खे इंसान रखणु ज़रूरी आहे। इंसान में जेका आहे उहा मस्त आहे ऐं कंहिं बि मज़लूम इंसान हुजे उनजी मदद
जानी हुजे या माली हुजे कंहिं तकलीफ़ में माण्हू हिकु 2 मिंट बि हुन कमु अचे थो त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो कोई हज़ार ॿियो आहे कोन्हे। राणा साईं वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा जो तव्हां टाइम ॾिनो ऐं एॾा प्यारा माण्हू तव्हां सभिनी दोस्तनि खां भाइरनि भेनरनि अमड़ियुनि खां हिंद तोड़े सिंध में जेके वसंदड़ आहिनि उन्हनि खां जिते बि जिते वसो था रब करियूं था ते सदाईं रहमतूं करे अहिड़ा किरदार अहिड़ियूं जेके शख़्सियतूं मुंहिंजो रब करीम करे ख़ुशि जो मालिक महबूब ॾियणु ऐं रहणु चवंदा आहिनि हीअं का हेठि सो जैसल आहिनि इहे सभई मुतहरा मेघवाड़ फोरम वारा मेघवाड़ जेके बिरादर वारा जिन उन दोस्त चुनीलाल जी मदद कई जेको अब्दुल्ला राजड़ में रहे थो जंहिंजे बदौलत उहा जेका उनजी घरवारी मूमल उहा उन अस्पताल ताईं पहुती। इजाज़त ॾींदा अलाह करे।